बाल चरित हरि बहु विध कीन्हा। बाल चरित हरि बहु विध कीन्हा। अति अनंत दासन कह दीना। अति अनंत दासन कह दीना। कछुक काल बीते सब भाई। कछुक काल बीते सब भाई। बड़े भये परिजन सुखदाई। बड़े भये परिजन सुखदाई। बाल चरित हर बहु विध कीन्हा। अति अनंत दासन कह दीना। अति अनंत दासन कह दीना। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, श्री रामचरितमानस तैं सत्संग करे रहिया आहियूं। 61 नंबर सत्संग। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। भगवान राम जी बाल लीला जो वर्णन हली रहियो आहे। 6 महीने जो उहो ॿार पींघे में जेको लुॾे पियो, पींघे में सुम्हंदो हो, अहिड़े ॿार जो वर्णन असां ॿुधी रहिया आहियूं। उनजी बि हिकु महिमा आहे। भगवान जे बाल रूप जो वर्णन ॿुधण जो बि महत्व आहे। त असां महसूस कयूं, बाल चरित हर बहुविधि कीना, अति आनंद दासन कह दीना। बहुविधि जो अर्थ अनेक प्रकार सां भगवान बाल चरित कया। पोइ हुन में सभु अची वियो। कॾहिं बांदर खां ॾकंदो हूंदो ॿार, कॾहिं बांदर खे ॾिसण जे लाइ जिद कंदो हूंदो, कॾहिं चंद्रमा ॾे निहारींदो हूंदो, चवंदो हूंदो इहो मूंखे खपे। ईअं हिकु कथा बि आहे। भगवान राम जिद करण लॻो, इहो चंद्रमा खपे मूंखे। त
त हाणे किथां अचे चंद्रमा। पोइ कौशल्या हिकिड़े टब में पाणी भरियो राति जे टाइम, उन टब में उन चंद्रमा जो बिंब नज़र आयो, प्रतिबिंब। माता कौशल्या चयईंसि ॿुध, चंद्रमा ॾींदीसि पर हथ न लॻाइणो अथई, हथ लॻाईंदे त भॼी वेंदो, गुम थी वेंदो, या भूमिका ठाही। पोइ उन टब में उन पाणीअ में चंद्रमा जो पाछो ॾिसी करे राम ख़ुशि थियो ॾाढो। इनखे चइबो आहे बाल चरित, ॿार जूं लीलाऊं। असां मनुष्यनि खे लॻंदो आहे कि ॿार अबोध हूंदो आहे, अज्ञानी हूंदो आहे, ऐं असां थोड़ा वॾा आहियूं उन खां त असां उन जा मज़ा वठंदासीं। पर हिकु ॾाढी वॾी भुल असां कंदा आहियूं, जेका शइ हुन ॿार वटि आहे उहा असां वटि बि कान्हे। कॾहिं सोचे ॾिसजो ॿार वटि छा आहे। पहिरियों आकर्षण शक्ति। तव्हां मायुनि खे केॾा मेकअप करणा पवंदा आहिनि कि कोई आकर्षित थिए। तव्हां मतलब तव्हां सभु न, मायुनि खे कि कोई आकर्षित थिए। जेंट्स बि हाणे नाई न चइबो आहे, हाणे सैलून चइबो आहे, ऐं ॿियो बि कोई अखर अची वियो आहे, जेंट्स पार्लर। उते वञी छोकिरा चवनि अच्छा अच्छा कर देना मेरे को, अच्छा अच्छा कर देना, ये लो भले 5,000 10,000 लग जाए। तो छा था चाहिनि सभु आकर्षित माण्हू असांखे ॾिसी आकर्षित थियनि। उहा शक्ति उन ॿार वटि फ्रीअ में मौजूद आहे। जो ॿार किथे वेठो आहे ऐं थोरो रुअण जो आवाज़ अचे त उनजी माउ किथे हुजे वठी भॼंदी, उनखे खणंदी, छा थियो। इहा ई त आहे आकर्षण शक्ति। ऐं सभिनि खे ॿार आकर्षित कंदो आहे। त पहिरीं इहा शक्ति आहे ॿार में। ॿियो आहे सहजावस्था। सहज अवस्था खे तव्हां नंढो न समझजो। वॾा वॾा ऋषि मुनि संसार त्यागे करे हिमालय ते वञी करे तपस्या कंदा आहिनि। छा पाइण जे लाइ? इहा सहज अवस्था। सहज अवस्था। व्हाट्सएप ते मैसेज ईंदो आहे न, घुमंदो रहंदो आहे कि पैसो कमाइण भी सरल आहे, चालाकी करण भी सरल आहे, पर सरल थियण कठिन आहे। इहो छा आहे सरल? सहज। सहज थियण कठिन आहे। माण्हू एतिरो आर्टिफिशियल थी चुको आहे, नकली, कि हुनखे चयो वञे तूं थोरो सहज थी ॾेखार, प्राकृतिक, नेचुरल, जीअं प्रकृति आहे, सहज। त ॾाढो ॾुखियो आहे। इहो ई पाइण जे लाइ ऋषि मुनि तपस्या कंदा आहिनि। त उहा सहज अवस्था ॿार वटि मौजूद आहे। ॿार खे मां चयो न घटि न समझो। ॿियो, ॿार जो शरीर शुद्ध हूंदो आहे। असां पाण निंड मां उथंदा आहियूं त कहिड़ी स्थिति हूंदी आहे, वार बिखरियल, मुंहुं न धोतल। पर ॿार निंड मां उथे त उहो अशुद्ध न लॻंदो आहे। इहा हुनजी शक्ति, इहो हुनजी संपत आहे। ॿियो, ॿार जो शरीर मंदर मञियो वियो आहे। ॿार जो शरीर, वॾनि जो शरीर ॿाहिरां कपड़नि जे करे सुंदर लॻे भली, मेकअप जे करे सुंदर लॻे, या अदाउनि जे करे सुंदर लॻे, पर ॿार बिना कपड़नि जे भी, बिना मेकअप जे भी सुंदर लॻंदो आहे। त हुनजो शरीर हिकु मंदर आहे जंहिंमें देवताउनि जो वास आहे। ये ॾाढियूं सूक्ष्म ॻाल्हियूं आहिनि। कोई समझी सघे त समझी सघे। ही मां सामान्य ॿारनि जी ॻाल्हि थो कयां। अञा राम त इन्हनि खां विलक्षण आहे, नंढड़ो राम। ही त सामान्य असां माण्हुनि जा
ॿार सामान्य न आहिनि, उन्हनि जा गुण आहिनि। हीअ ॿार जो मुख चंद्रमा जे समान हूंदो आहे। ॿार अकाम मन हूंदो आहे। भगवान शिव वारा गुण ॿार में मौजूद। नगन, जोगी, जोगीअ जो अर्थ आहे योगी। ॿार सहज ई जुड़ियल हूंदो आहे परमात्मा सां। असां हुन ॿार खे ज्ञान ॾियणु चाहींदा आहियूं। कहिड़ो ज्ञान ॾींदा आहियूं? संसार जो। बोलो बेटा एप्पल, बोलो बैट। हुनखे असां परमात्मा खां दूर कंदा आहियूं, जाने अनजाने। संसार जो ज्ञान भरे भरे असां ज्ञान कोन ॾींदा आहियूं, असां अज्ञान ॾींदा आहियूं। ज्ञान त हुन वटि ऑलरेडी आहे। जोगी, जटिल, ॿार खे सम्झणु मुश्किल आहे। हुनजे अंदरि छा हली रहियो आहे, छो त असांखे पंहिंजो बचपन यादि कान्हे, भुलिजी वेंदा आहियूं। ऐं ॿियो ॿार छा महसूस करे रहियो आहे उहो असांखे ख़बर कान्हे। त उहो जटिल आहे। जोगी, जटिल, अकाम मन, नगन, अमंगल वेश। ॿार जो वेश अहिड़ो आहे उहो असां नथा पाए सघूं। जेको ढिला कपिड़ा पाईंदो आहे या उहो ॾंद ऐं ॿिए बि जेके शयूं आहिनि, अमंगल वेश। उन ॿार खे अगर कोई सही तरीक़े सां संग करे उन ॿार जो, त ॾाढो कुझु शिक्षा मिली सघे थी। ज्ञान त आहे उन में, सच्चो ज्ञान। मां हमेशा चयो आहे, जॾहिं 10 गुरुनि जी जयंती कंदा हुआसीं असां, त गुरु हरकृष्ण दास जन जे लाइ मूं चयो हो कि इहे आहिनि ज्ञानी। सभिनी गुणनि में हिकु हिकु असां गुण रखियो होसीं, ख़ासि गुण। त गुरु हरकृष्ण दास में ख़ासि गुण ज्ञान। हाणे तव्हां चवंदा ज्ञान कीअं? हो त ॿार आहे नंढड़ो। इहो ई सोचो हिकिड़े ब्राह्मण कि हिन 8 साल जे ॿार खे कहिड़ो ज्ञान हूंदो जेको मूंखे ज्ञान आहे। पोइ परीक्षा वरिती हुई कि भगवत गीता जा कुछ श्लोक ॿुधायो। तो गुरु हरकृष्ण दास हिकिड़े गंवार माण्हू खां श्लोक चवाराया हुआ। त साबित थियो कि नंढड़ो ॿार आहे पर इहो ज्ञानी आहे। वैसे ई नंढड़ो ॿार ज्ञानी हूंदो आहे, पर हू ज्ञान न, ॻाल्हियुनि वारो न, जलेबियुनि वारो न। उहो त असां निर्मित कंदा आहियूं ऐं उहो बि केवल बोझ ठही वेंदो आहे। ॻाल्हियुनि वारो ज्ञान बोझ ठही वेंदो आहे, उहो ढोईंदो आहे पियो इंसान। ख़ासकर जलेबियूं ग्रुप वारा ढोए हलंदा आहिनि दिमाग़ ते। हेतिरा ही थींदा आहिनि, हेतिरा ही थींदा आहिनि, हेतिरा तत्व थींदा आहिनि, हेतिरा गुण थींदा आहिनि, हेतिरा साकार थींदा आहिनि, हेतिरा निराकार। हिक माई कमला खां पुछण लॻी कि इहो ॿुधाए अहिड़ा घणा थी विया आहिनि जेके देह सां शरीर सहित विया आहिनि हली, जीअर ई मरिया आहिनि जॾहिं, त जिन्हनि जी देह कान मिली। त कमला चयईसि मूंखे ख़बर ई कान्हे। त उहो खिली करे चवण लॻसि तोखे एतिरी ख़बर कान्हे, बाक़ी छाजी ज्ञानी आहीं तूं। इहो ज्ञान कान्हे, इहो बोझ आहे। यादि रखणु, ही घणा थी चुका आहिनि, ही घणा थी चुका आहिनि, हू घणा, इहो बोझ आहे। ज्ञान इनखे न चइबो आहे। ज्ञान चइबो आहे सहज अवस्था खे, योग अवस्था खे, जंहिंमें कोई छल कपट न आहे। इहे सभु हिकु ॿार में हूंदा आहिनि। त ॿार में जेके गुण मौजूद आहिनि उहे परमात्मा वारा गुण मौजूद हूंदा आहिनि। कोई रुगो समझे। बाल चरित हर बहुबुद कीना, अति आनंद दासन कह दीना। भगवान राम बाल रूप में जेके चरित कया उहे सभिनि खे आनंद पिया ॾियनि, सुख पिया ॾियनि सभिनीनि खे।
चारई भाव रहिया। सुख आनंद जेको ॿार सां मिलंदो आहे उहो सुर्ग जे सुख जे समान आहे। हिकु प्रार्थना कयूं, बच्चे मन के सच्चे। असां ॿार थी करे उन प्रभु परमात्मा जे अॻियां वेनती कयूं। एक बाग के फूल हैं हम, ये बाग तुम्हारा है। एक बाग के फूल हैं हम, ये बाग तुम्हारा है। मेहरबान हम बच्चों को एक तेरा सहारा है। एक बाग के फूल हैं हम, ये बाग तुम्हारा है। मेहरबान हम बच्चों को एक तेरा सहारा है। एक बाग के फूल हैं हम। हम सब पे नजर धरना, भगवान दया करना। हम सब पे नजर धरना, भगवान दया करना। दामन फैलाते हैं खुशियों से भरना। दामन फैलाते हैं खुशियों से भरना। हम बालक हैं तेरे, तेरा जग सारा है। मेहरबान हम भक्तों को एक तेरा सहारा है। एक बाग के फूल हैं हम। देना विद्या का दान, इखलाक और ईमान। हर कदम सच्चाई पे हो, कहे जग हमें इंसान। सब जानते हैं इतना, तू पालनहारा है। मेहरबान हम बच्चों को एक तेरा सहारा है। एक बाग के फूल हैं। त एक बाग जा
गुल थी वञूं, असां ॿार थी वञूं, ख़ासि कर सत्संग में अची करे त बाग जा गुल थी वञूं, सहज अवस्था। इहो गुरु भगवान खां निर्दोषता, सहजता, सरलता, अज्ञान, छल कपट जेको पोइ असां में जमा थी वियो आहे, इहो निकिरे, ॿार थी वञो। पोइ त ॿार जीअं वॾो थींदो आहे, पोइ वो हू थी वेंदो आहे, चालाक, समझदार, होशियार, पतो पवण। चवंदा आहिनि न, चरे खे ही पतो पए थो, पंहिंजो फ़ाइदो नुक़सान नज़र अचे थो। ॿार खे कोन अथव ख़बर फ़ाइदे नुक़सान जी, उहो अबोध आहे, उहो छुटल आहे इन्हनि खां। पर पोइ जॾहिं हू वॾो थींदो आहे, प्रौढ़ थी वेंदो आहे, संसारी थी वेंदो आहे, चालाक थी वेंदो आहे, त हुनजी उहा अवस्था ख़तम थी वेंदी आहे। हुनखे असां ज्ञान जो फल खाराए छॾींदा आहियूं ऐं ख़ुशि थींदा आहियूं, मां पंहिंजे ॿार खे ॾाढो नॉलेज ॾिनो आहे, ॾाढो ज्ञान ॾिनो आहे। पर हू असली पंहिंजो भुलिजी वियो उद्देश्य। त असां ॿार, नंढड़े ॿार जिते बि मिले, असां इहो ई सम्झूं कि भॻवान जो कोई रूप वेठो आहे। जिते बि नंढा ॿार सहज ॾिसूं, चालाक, अॼुकल्ह ॿार ॾाढा चालाक आहिनि, ॾाढा चालाक। त हाणे ख़बर ई कान्हे कि घणे साले जो ॿार अबोध आहे। हिकु ॿार आयो, पंहिंजी माउ खे चई, मम्मी 20 रुपया त ॾे। हिकु भाई आयो आहे, 20 रुपया थो घुरे, त माणस ॾिनईंसि, वठि भाई 20 रुपया। थोरी देरि खां पोइ उहो ॿारु सॉफ्टी वठी आयो ॿाहिरां, त माणस चई कंहिं ॾिनई? चईसि 20 रुपए जी वठी आयमि। त चईसि तूं त चई पियो कोई घुरे पियो थो। चईसि हा, इहो गाॾे वारो, इहो आइस्क्रीम वारो चए पियो 20 रुपया ॾे त मां तोखे सॉफ्टी ॾियां। मां सही त चयो, भाई घुरे थो 20 रुपया। अहिड़ा ॿार होशियार आहिनि अॼुकल्ह। त अबोध छाजा आहिनि? इहे चालाक आहिनि ॾाढा। त राम जा बाल चरित संक्षेप में तुलसीदास ॿुधाए छॾियो कि बहुविध कीना। उन त अहिड़ा कया हूंदा चरित राम, जो भगवान पाण अगरि आहे त हू त जीअं चाहे तीअं करे सघे थो। काग भुसुंडी बि इन ई दौरान आयो, उनजी कथा त आख़िरीअ में ईंदी। काग भुसुंडी खे कंफ्यूजन थियो हो कि ही भगवान कीअं थो थी सघे, नंढड़ो। त काग भुसुंडीअ छा कयईं, उनजे हथ मां फुल्को हो राम जे हथ में, उहो चोंच सां फुरे करे वठी भॻो। काग भुसुंडी काम हो। त राम उनजे पुठियां, उहो नंढड़ो ॿारु उनजे पुठियां लॻो कि मुंहिंजो फुल्को खणी हली वियो। कांव उॾामंदो वियो, कांव त राम बि उॾामंदो वियो। पोइ त हीउ वाइड़ो थी वियो, थकिजी पियो कांव। पोइ आख़िर राम जे मुंहं में ई घुसी वियो। पोइ उते हुन अनेक ब्रह्मांड ॾिठा, अनेक हुन ॾिठा। त उहो ब्रह्मांड नायक परमात्मा अॼु नंढड़ो ॿारु 6 महीने जो दशरथ जे घर में ॼाओ आहे। माता कौशल्या खे बि हुन दर्शन ॾिनो पहिरीं, ऐं नगरवासियुनि खे आनंद ॾिनो, सुख ॾिनो। हरिओम। बाल चरित हर बहुविध कीना, अति आनंद दासन कह दीना। दासन खे वधीक आनंद आयो, जेके दास सम्झंदा आहिनि। ॿार जे अॻियां जेको पाण खे होशियार सम्झंदो आहे न, उहो आनंद कोन पाए सघंदो आहे। ॾाढा अहिड़ी होशियारी झाड़ींदा आहिनि, मां ॾिसंदो आहियां, मन में सोचींदो आहियां हिकु हणांसि चंबो। ॿार जे अॻियां होशियारी थो झाड़े कि बताओ बेटा मैं कौन हूं। हाणे ॿार खे न को तोसां कोई मतिलबु आहे, न को तो में दिलचस्पी आहे, न को हुनखे एतिरी सम्झ आहे कि तूं पुफड़ वई या मासड़ वई। उन जे अॻियां तो ॿुधाई बेटा कौन हूं। पोइ वीचारो जीअं तीअं करे ॿार जवाब ॾे भी, तो चएसि नहीं मैं वो नहीं हूं, बता मैं कौन हूं।
अरे त ॿार जे अॻियां होशियारी था ॼाणियो वेंदा त उहो आनंद बि कोन पाए सघंदा। ॿार जो आनंद उन ई पातो जेको दास थी वियो, झुकी वियो, ॿार जी सहजता जे अॻियां समर्पित थी वियो, ॿार सां ॿार थी वियो जेको। त अति आनंद दासन कहें दीना, कछुक काल बीते सब भाई, बड़े भय परिजन सुखदाई। थोड़ो समय अञा गुज़रियो, ॿार वॾा थिया, साल खन जा थिया, साल खन जा थिया त हाणे मुनण जो समय आयो। मुनण को साल में लाराईंदो आहे, को 2 साले में। हिकु मां ॿार ॾिठो 5 अलाए घणे साले जो थी चुको हो, वार एॾा भरियल, अञा मुनण ई कोन लथो हुअसि। जीअं असां में परंपरा आहे, अलाए कहिड़ी परंपरा आहे जो 5 साले ताईं मुनण कोन लथो हो। हूअं साल में लॻभॻि सुठो थींदो आहे मुनण लाराइण। के दशहरे ते लाराईंदा आहिनि त उहो पहिरियों दशहरो, उहो भली 4 महीने में अचे, न इहो चेंज कयो। अगरि दशहरे ते रावण जे ॾींहं ते लाराइणो ई अथव त पोइ अगरि जल्दी थो अचे त पोइ ॿियो वारो साल खनि त हुजे न। अच्छा, मुनण लाहिण में पाण सिंधी चोटी न रखंदा आहियूं, पर विधान आहे कि मुनण लाहिण में चोटी रखणु खपे हिंदू धर्म जे अनुसार। पाण न रखंदा आहियूं। वरी हिंदू धर्म अनुसार जॾहिं कोई गुज़ारे वञे, वार ॾिबाइनि, त पोइ वरी चोटी न रखणु खपे, पाण वरी रखंदा आहियूं। अलाए छो, उहो मूंखे ख़बर कान्हे। अच्छा, जणियो पाइबो आहे तॾहिं बि मुनण लाहिण जी परंपरा आहे, पर कोई न लाराईंदो आहे। ॿार चवंदो असां हेॾो हू करे आया आहियूं, वार सेट। पोइ महाराज बि चवंदनि ईअं ई चोटी कढोसि, थोरी कढी वधोसि। असां ॿुधंदासीं छा छा थींदो आहे एक्चुअल। जणियो पाए करे छा कबो आहे? भिक्षा ईअं ई न वठबी आहे कि उते ई फेरो पाए करे। असां केवल हाणे औपचारिकताऊं निभाईंदा आहियूं, औपचारिकताऊं वञी बचियूं आहिनि। उहो ठीकु बि आहे, हलो समय जे हिसाब सां, पर असां यादि त रखूं कि जणियो छो था पायूं, मुनण छो था लारायूं, छठी छो था कयूं, शादी छो। इहो सभु ढकिजी वियो आहे ऐं हू वञी बचियो आहे आडंबर, ॾेखाव, नचण कुॾण, शो ऑफ, फैशनबाज़ी। त मुनण जो समय आयो। चूड़ा करन किन घुर जाई, विप्रन पुन दक्षिणा बहु पाई। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। परम मनोहर चरित अपारा, करत फिरत चारियो सुकुमारा। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। त मुनण लाहियो लाथो वियो ॿारनि जो विधि विधान सां, मंत्रोच्चार सां। ऐं पोइ राजा दशरथ ॾाढो दान ॾिनो ब्राह्मणनि खे। परम मनोहर चरित अपारा, करत फिरत चारियूं सुकुमारा। करत फिरत, मां इहो ई तो अर्थ कढां कि भिक्षा वठण जे लाइ घुमनि पिया, उते फिरनि पिया। पोइ वरी तुलसीदास लिखे थो कि जंहिं प्रभु परमात्मा खे पकड़ण ॾाढो मुश्किल आहे, न मन सां, न वचन सां, न कर्म सां असां पकड़े न सघंदासीं, उहो भगवान दशरथ जे पधर में घुमे पियो थो।
ही कथाऊं इन करे आहिनि, सचियूं घटनाऊं, इहो थी वियो आहे ताकि असांखे असांजे पकड़ में अचे परमात्मा। हू त नथो अचे पकड़ में, निराकार अगोचर, पर कथाउनि वारो जेको राम आहे इहो पकड़ में अचे थो। पकड़ में माना बुद्धीअ में, सम्झ में अचे थो, मन खे सुठो लॻे थो। त उहो नंढड़ो राम पंहिंजे दोस्त, पंहिंजे भाउरनि सां गॾु खेॾंदो हो। ऐं जेॾी महिल कौशल्या सॾु करेसि, ॿिए वरी दोस्त बि हुअसि हिन जा नंढा नंढा, राजमहल जा ॿिया बि, मंत्रियुनि जा ॿार बि, त सभु खेॾंदा हुआ। पोइ जेॾी महिल कौशल्या सॾु कंदी हुई राम खे, राम हेॾां अच, त उहो छॾणु न चाहींदो हो खेॾण खे। राम ॿारनि खे न छॾणु चाहींदो हो, छो त ॿार खे रोटीअ खां बि वधीक रांदि मिठी लॻंदी आहे। हू अगरि रांदि में बिज़ी आहे त हुनखे रोटी बि न वणंदी। इहो असां ते बि नियम लागू थिए थो। अगरि तव्हांखे ॾाढी बुख लॻंदी आहे बार बार त तव्हां पंहिंजो हू चेंज कयो, का अहिड़ी शइ ॻोल्हियो जंहिंमें तव्हांजी बुख ई मरी वञे, जेका शइ मिलण ते तव्हांखे रोटी बि यादि न रहे, उन में रीधा पिया हुजो। कुझु बि थो थी सघे, उहो कोई पुस्तक थो थी सघे, धार्मिक ग्रंथ थो थी सघे, टीवी ॾिसो। ॾाढनि खे व्हाट्सअप हलाइण में रोटी विसरी वेंदी आहे, पर का अहिड़ी शइ हुजणु, सिर्फ़ु रोटीअ ताईं सीमित न थी वञूं असां कि आख़िरी रस बस खाइण आहे, इन खां मथे बि को रस ॻोल्हियूं असां। ॿार खे रोटीअ खां वधीक रांदि मिठी। हू भॼन आहे न हिकु, अञा त एट मां नंढड़ी आहियां, ॿुधो अथव? ॿुधायांव? मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो, पीरल मुंहिंजो पीरल पीरल। हिकु सिंध सची घटना आहे। सिंध में हिकु ॻोठ हो, ऐं उन ॻोठ में हिकु ज़मींदार हो। उन ज़मींदार जी ॾाढी वॾी हुई खेती बाड़ी ऐं घर वॾो, पर हो गांव में उनजो हुओ बंगलो। उन सेठ खे सिर्फ़ु धीअ हुई हिकिड़ी, ऐं ॿियो हो नौकर हिकिड़ो। वो नौकर पहलवान हो, हटो कटो। त थियो ईअं, उन सेठ खे हिकु दफ़ो ज़मींदार खे ॿाहिरि वञिणो हो, जंहिंजे करे पंहिंजे नौकर खे चयसि तो ॿुध, उनजो नालो पीरल हो नौकर जो। चयसि तो ॿुध पीरल, मां ॿाहिरि थो वञा, तूं मुंहिंजी न्याणीअ जो ध्यानु रखजां, नंढड़ी न्याणीअ जो। त उहो चए थो तव्हां चिंता न कयो साईं, इहा मुंहिंजी नंढड़ी माता आहे, मां हिन जो ध्यानु रखंदुसि। हाणे उहो वियो ज़मींदार ॿाहिरि, पीरल पंहिंजे कमरे में, छोकिरी पंहिंजे कमरे में। छोकिरी खे निंड न पई अचे त ऐट थींदो आहे, चरखो महात्मा गांधीअ वारो, उनखे ऐट चइबो आहे। छोकिरी उन सां खेॾण लॻी। एतिरे में छा थियो, हिकिड़ो चोर आयो। उन चोर खे ख़बर पई ज़मींदार ॿाहिरि वियल आहे। उहो जीअं तीअं भित टुपे करे उन छोकिरीअ जे रूम ताईं पहुची वियो, पर अञा अंदरि कोन घिड़ियो, दरवाजे ते ई लिकी बीह रहियो। उन सोचई छोकिरी सुम्हे त मां अंदरि घुसां, न त इहे चिल्लाईंदी, या त न सुम्हंदी त घुटो ॾेई सुम्हारे छॾींदोमांसि, पर थोरी देरि ॾिसां थो इहे खेॾी करे सुम्हे। हाणे उहा सिंध जी छोकिरी, सिंधियाणी छोकिरी, उन जी नज़र हली वई कि चोर आयो आहे घर में, पर अॼुकल्ह जी मायुनि खे माफ़ कजो, एतिरो दिमाग़ कान्हे जेको सिंध जी नंढड़ियुनि न्याणियुनि खे दिमाग़ हो परिस्थितीअ सां निपटण जो।
छोकिरीअ जी नज़र वई कि चोर आयो आहे घर में, पर एतिरो टाइम कोन्हे कि मां चिल्लाए सघां। चिल्लाईंदमि त भॼी वेंदो या अची करे मूंखे मारींदो ऐं पोइ भॼंदो, त मां कयां छा? अहिड़ो कुझु कयां, सिर्फ़ पंहिंजी जान न आहे बचाइणी, हिन खे फासाइणो बि आहे। मुंहिंजी जान बि बचे, माल बि बचे ऐं ही चोर बि फासे। त जंहिं एट खे हलाए पई उन सां ॻाल्हियूं करण लॻे ऐं पोइ ते ही आहे। नंढड़ी 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 आहियां, अञा त एट मां नंढड़ी आहियां, वॾी बि नेठ त थींदसि, माइट मुंहिंजो पोइ मंगलो कराईंदा, जान जॾहिं मां थींदसि। नंढड़ी 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 आहियां, एट अञा मां नंढड़ी आहियां, एट अञा मां नंढड़ी आहियां। घोट चढ़ी घर घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो, घोट चढ़ी घर घोड़ी ईंदो, मूंखे वठी साण वेंदो, पोइ वठी साण मूंखे वेंदो, वठी साण मूंखे वेंदो। छॾे पेकन जो घर है पुराणो, घर है पुराणो, छॾे पेकन जो घर है पुराणो, सहारन जे घर वेंदसि, मां सहारन जे घर वेंदसि। शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो, तंहिंजो पीरल नाम धरींदसि, तंहिंजो पीरल नाम धरींदसि। पीरल मुंहिंजो वॾड़ो थींदो, वॾड़ो थींदो, नंढनि ॿारनि सां खेॾण वेंदो, नंढनि ॿारनि सां खेॾण वेंदो। मां मानीअ लाइ सॾींदसि, मां मानीअ लाइ सॾींदसि। नथो अचां, नथो अचां, पीरल चवंदो, छो त रांदि मेरी धल हूंदो, हो रांदि मेरी धल हूंदो, मुंहिंजो रांदि मेरी धल हूंदो। उहा छोकिरी एट खे थी चए, मां नंढड़ी आहियां, पोइ मां वॾी थींदसि, पोइ मुंहिंजी शादी थींदी, पोइ मां ही घर छॾे सहारन में वेंदसि, पोइ मूंखे पुटु ॼमंदो, उनजो नालो मां पीरल रखंदसि। पीरल वॾो थींदो, ॿारनि सां खेॾण वेंदो, पोइ मां सॾु कंदीसांसि कि अचु रोटी खा, पर हू चवंदो मूंखे रोटी न खपे, हू रांदि में रिधल हूंदो, इहो मूंखे चवणो हो। पोइ मां बि गुस्से में जोर सां सॾु कंदीमांसि, ओ पीरल, पीरल, जोर सां चवण लॻी, पीरल पीरल हेॾे अच, हेॾे अच। हाणे इहो असली पीरल जेको वेठो हो उन ॿुधी वरितो, पीरल पीरल हेॾे अच, हेॾे अच, मां वाका करे सॾींदसि, मां वाका करे सॾींदसि, वाका करे सॾींदसि। हू पीरल उथियो पहलवान, उहो आयो छोकिरीअ ॾे, जी अम्मा छा ॻाल्हि आहे? चीस चोर वेठो अथई। उन पीरल चोर खे पकड़ियो, पर अञा मारेसि उन खां पहिरीं चोर जी हिकु घ वई, बेहोश थी वियो। वठी वियसि पुलिस में, पुलिस वारनि पाणी बाणी हणी उथारियसि, उथ भाई चोरी कंदे तूं? चई साईं मां चोरी हिते त कान कई, पर मां क़बूल कयां थो, मां चोरी करण जी इरादे सां वियो हुअसि ऐं मूं जेतिरियूं चोरियूं कयूं आहिनि मां सभु ॿुधायांव थो, मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो, हीअ छोकिरी इते ई वेठी आहे, हिन ते शादी बि कई, पुटु बि ॼणी ऐं वॾो बि थी वियो,
इहो कीअं थियो मूंखे बसि एतिरो ॿुधायो। इनखे चइबो अथव अकुल, समय ते सही इस्तेमाल करणु दिमाग़ जो। इहो असांजा पिता साहब अञा सुठे तरीक़े सां ॿुधाईंदा हुआ ऐं ॿिए बि अनेक इहे पहिरीं असां ॻाया आहिनि। अॼु यादि अची वियो तॾहिं कौशल्या राम खे थी सॾु करे पर राम नथो अचे, हू रांदि में रीधल आहे। पोइ कौशल्या जोर सां थी सॾु करेसि दड़को ॾेई करे अचु। पोइ राम जेॾी महिल अचे बि थो बेमन सां, अञा साल मस थियो आहे त अञा ढंग सां पंधु कोन पियो थो करे, हू लड़खड़ाए पियो थो अचे पर बेमन सां थो अचे। माना अचे थो पर वरी भॼी थो वञे, वरी अचे थो वरी हिन पासे हली थो वञे। त उनखे तुलसीदास चयो आहे ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई। कौशल्या जब बोलन जाई, ठुमक ठुमक प्रभु चलहि पराई। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। निगम नेति शिव अंत न पावा, ताहि धर जननी हठ धावा, ताहि धरे जननी हठ धावा। वो स्वामी तुलसीदास लिखे तो कि वेद बि जंहिंखे नेति नेति चई करे निरूपण कंदा आहिनि भगवान खे, शिव बि जंहिंजो अंत न पाए सघियो, उन राम खे कौशल्या पकड़ण जे लाइ डुके पई थी। ऐं हुनखे अञा मज़ो थो अचे राम खे, भई कौशल्या मूंखे पकड़े थी त खिले बि पियो, डुके बि पियो ऐं लड़खड़ाए बि पियो, छो त अञा पूरी हलण जी शक्ति न आहे। त लड़खड़ाए वरी खिले, वरी पुठियां निहारे, वरी कौशल्या बीह रहे त पाण बि बीह रहे कि अच वरी मूंखे पकड़। कौशल्या चए भैंसा सिरी वञाए छॾियो अथई, हिनखे मस्ती सूझी आहे, मां थी सॾु कयांसि जल्दी रोटी खाई सुम्ह त मां पंहिंजा कम कयां, हीउ चए थो अच मूंखे पकड़। अरे भाई, हीअं ॿार फासाए छॾींदा आहिनि वॾनि वॾनि खे कि पंहिंजा कम छॾ मूंसां, बसि मुंहिंजे पुठियां डुक। पर इन में बि त आनंद आहे, ॿारनि सां गॾु वेहण ॼण भगवान सां गॾु वेहण। धूसर धूर भरे तन आए, आख़िर कौशल्या राम खे पकड़ियो पर सॼो मिटीअ में भरियल। भूपति बिहस गोद बेठाए, दशरथ आयो, दशरथ बि उनखे वठी करे गोद में विहारियो, मिटीअ सां भरियल। एॾा ई राजा दशरथ जेको राजसभा मां अञा आयो आहे, उन मिटीअ सां भरियल ॿार राम खे गोद में विहारियो ऐं पोइ उनखे कौशल्या सनानु पाणी करायो। पोइ रोटी खाराइण जोरीअ पकड़े करे रोटी थी खाराएसि, पर हू चंचल आहे। भोजन करत चप्पल चित इत उत अवसर पाए, भाज चले किलकत मुख दधी ओदन लपटाए। जीअं मौक़ो मिलेसि थोड़ी पकड़ ढिली थे कौशल्या जी त वात में ग्रह पियो आहे, वठी भॼे। वरी कौशल्या पकड़े चएसि अरे केॾांहुं थो वञी वेह, मौक़ो जीअं मिलेसि वरी हेॾां होॾां भॼी वञे। बाल चरित अति सरल सुहाए, सारद शेष शंभु श्रुति गाए। पाण बाल चरित ॿुधूं पिया था राम जो। तुलसीदास चए थो भगवान शिव, शेष ऐं शारदा भी इन्हनि बाल चरित जो वर्णन करे पंहिंजो पाण खे खुशनसीब समझो आहे। इन भगवान जे बाल लीलाउनि खे पढ़ी ॿुधी ॻाए करे ॾाढो अहोभाव महसूस कयो अथनि। उन सां इहो
असां उहो पिया था ॿुधूं। जिन कर मन इन सन नहीं राता, तुलसीदास चए थो जंहिं माण्हूअ जो मन इन्हनि बाल लीलाउनि में रमजे नथो, जंहिंखे नथियूं वणनि ॿार जूं चेष्टाऊं या राम जी बाल लीलाउनि में कोई हू नथो नज़र अचे महत्व, त उन लाइ तुलसीदास चए थो ते जन वंचित किए विधाता, उन्हनि जे भाग्य में विधाता इहो सुख लिखियो ई कान्हे, उन्हनि खे वंचित करे छॾियईं। ॾाढा थींदा आहिनि न माण्हू शूम, जिन खे ॿारनि जो खेॾण बि पसंदि कोन ईंदो आहे, अहिड़ा थींदा आहिनि न कि ॿार अगरि खेॾनि पिया था पंहिंजे हुन में सहजता में, ॾाढा अहिड़ा छो थींदा आहिनि माण्हू, चाहे माई हुजे या भाई हुजे, बुढ़ी हुजे या जवान हुजे, या बुढ़ो हुजे या जवान हुजे, जेॾी महिल ॿारनि खे दड़का ॾींदा आहिनि मूंखे गुस्सो ईंदो आहे, दया बि ईंदी आहे कि इन पंहिंजो जीवन हिन भाईअ हूअं त कुझु कोन कयो, पर हिकु मौक़ो मिलियो हुअसि कि ॿार हिन जी तारीफ़ कनि, हा भई अंकल सुठो आहे, उहो बि विञाए छॾियईं हिन। त तव्हां ईअं न कजो, जॾहिं थोरा ॿुढा थी वञो, ॿुढापे में ई खसाए ॾिसंदी आहे न बिल्ली, सठियाइजी वेंदो आहे न माण्हू ॿुढापे में ई, घर में हलंदी कान्हे, पोइ ॿारनि ते ज़ोर हलाईंदा आहिनि, ॿारनि खे किनो ॻाल्हाइण कि हलो हितां हलो, हिते न खेॾो। अरे हिते छो न खेॾनि, चवंदियूं असांखे डिस्टर्ब थो थिए। के अॼुकल्ह गमलो रखी छॾींदा आहिनि, गमलो सम्झंदा आहियो, पौधो हुजे, भई असांजी जॻह आहे, हाणे हिते न खेॾंदा तव्हां, असां गमलो रखी छॾियोसीं, बसि हाणे हिते तव्हां न खेॾंदा। इहे ठीकु आहे, इहे पंहिंजो कमु कनि अहिड़ा माण्हू, तव्हां न कजो। जिन कर मन इन सन नहीं राता, जिन जो मन बाल लीलाउनि बाल चरितनि खे ॾिसी करे प्रसन्न नथो थिए, विधाता उन्हनि जे भाग में उहो लिखियो ई कान्हे, उन्हनि खे वंचित करे छॾियईं सुख पाइण खां। ते जन वंचित किए विधाता, त ही ॿार वॾा बि पिया थियनि, सुख बि पिया ॾियनि, खेॾनि बि पिया। पोइ भय कुमार जब ही सब भ्राता, जॾहिं ॿार कुमार अवस्था में आया, कुमार अवस्था त हिननि जा जणिया थिया। दीन जने हू गुरु पितु माता, जणे में टिनि ॼणनि जो रोल हूंदो आहे, गुरु पिता ऐं माता। माता पिता आज्ञा कंदा आहिनि ऐं गुरु जणियो पाईंदो आहे, पर पोइ वरी जणियो पाए करे घर न वेहंदो ॿार। अॻे सिस्टम ईअं हो पंहिंजे हिंदू धर्म में कि जणियो पातई त पोइ हाणे पढ़ण लाइ वञे, ऐं पढ़ण लाइ किथे वञे, गुरुकुल, स्कूल न गुरुकुल। अंग्रेजनि असांजा गुरुकुल नष्ट करे स्कूल नालो ॾिननि, भई चवण लॻा कूल त आहे न, तव्हांजो गुरुकुल हो, असां हुनखे स्कूल करे छॾियोसीं, गुरु हटाए छॾियनि, हू शिक्षक ॾेई छॾनि, टीचर। ऐं हाणे त अञा हू थी वियो आहे कि डोनेशन बि ॾियणो पवंदव स्कूल में। पोइ छा ॾींदा तव्हां, असां हुन में ॿार खे बस जी सुविधा ॾींदासीं, उनजी अलॻि फीस, असां ॿार खे हीअ बि ॾींदासीं, हू बि ॾींदासीं, हू बि। उन्हनि खां पुछो वञे विद्या ॾींदा या न, चवंदा उहा त तव्हां टिकाणे मां वञी वठो विद्या, त तव्हां बाक़ी छा कंदा? चवंदा असां नंबर मार्क्स सुठा आणींदासीं हिननि जा। पर गुरुकुल छा हो ख़बर अथव? गुरुकुल में विद्या अहिड़ी ॾींदा हुआ जेका जीवन में कमु अचे। हिकु ई कोर्स सभिनि जे लाइ न हो, योग्यता अनुसार केरु कहिड़ो खणण थो चाहे। ही हमरा वेठो आहे न मस्तो, इहो पढ़ियल लिखियल आहे, पर हिनखे सम्झ में कान थो अचे सी जॉब कहिड़ो करे, छा करे, कहिड़ो कमु ॿुधाए पियो मूंखे कि समझ में नथो अचे कहिड़ो कमु। कहीं आपको जॉब मिला, कहीं हुआ कुछ?
अच्छा अच्छा, ठीक है, बधाई हो। वहीं नरसिंहगढ़ में? अच्छा अच्छा, अच्छा। हिन ॻोल्हिया थी ॾाढा कम, चए थो किथे साड़ीअ दुकान ते नौकरी मिले या रेडीमेड ते या फैक्ट्रीअ में कुछ त कयां। त अॻे ईअं ई हूंदो हो, योग्यता अनुसार ही ॿार कोर्स कंदो हो, विद्या ग्रहण कंदो हो। देखो जब हो जाए तो बता देना, अभी हुआ नहीं है ना कुछ। अच्छा अच्छा, सोने चांदी की, ठीक है, बस बस ठीक है। तो योग्यता अॼुकल्ह कान्हे, इन ते फिल्मूं बि ठहियूं आहिनि, तारे ज़मीन पर, 3 इडियट, कि तव्हां उहो कोर्स खणो जंहिंमें तव्हांजी रुचि हुजे, जंहिंमें तव्हांजी प्रतिभा हुजे। हाणे गुरु गृह गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब आई। भगवान राम पढ़ण जे लाइ वियो गुरुकुल में, त अल्पकाल थोड़े ई समय में सब विद्याऊं हुन ग्रहण करे वरतियूं, जेके जेके हमारे यहाँ भी एक आती है, उसकी भी आयुर्वेदिक की एजेंसी है, ठीक है। अल्पकाल विद्या सब पाई। हाणे भगवान राम वर्णन तो अचे, थोड़े ही समय में सब विद्याऊं कीअं हासिल करे वरतियूं। विद्याऊं अनेक थींदियूं आहिनि, असां ॿुधंदासीं पोइ। हीअ विद्या, हुअ विद्या, हीअ कला, शास्त्र पुराण, नीति शास्त्र। त मां कुझु शेयर करणु चाहींदुमि, समय आहे तव्हांखे? कोई बि ॿार जॾहिं ईंदो आहे न संसार में, त वो पाण सां गॾु पंहिंजे पिछले जन्म जी स्मृति बि खणी ईंदो आहे, पिछले जन्म जा संस्कार खणी ईंदो आहे। इहो समझिजो। हिक ई घर में 4 भाउर हुजनि, नंढा नंढा ॿार, त चइनिनि जा संस्कार अलॻि अलॻि। वो 4 हिक ई स्कूल में पढ़नि, हिकु ई क्लास टीचर हुजे, तब भी चइनिनि जो ज्ञान अलॻि अलॻि हूंदो आहे, चइनिनि जी हुअ क्वालिफिकेशन अलॻि अलॻि। कंहिंजा केतिरा नंबर, कंहिंजा केतिरा नंबर, कोई पास कोई फेल। इन जो मतिलब इहो आहे, ध्यान सां ॿुधजो, गुरु जेको आहे उहो कोई ज्ञान कोन ॾींदो आहे। गुरु केॾो बि ॻाल्हाईंदो वञे, शिष्य खे सम्झाईंदो वञे, पर शिष्य केवल उहा ई ॻाल्हि कैच कंदो, सिर्फ़ उहा ई पकड़ींदो जेका उनजे पिछले जन्म में रुचि हुई, जेको हुन पहिरीं करे चुको आहे, जेको सब्जेक्ट, उहो ई जल्दी कैच कंदो कि अच्छा हाणे सम्झ में आयो। ऐं ॿिया जेके आहिनि उन ई शइ खे न कैच करे सघंदा। ॿियनि खे वरी ॿी काई शइ कैच जल्दी थींदी। इहो कंहिं ते थो डिपेंड करे, पिछले जन्म जी स्मृतिअ ते। त असांजे शास्त्रनि में चयो वियो आहे कि गुरु ज्ञान कोन ॾींदो आहे, गुरु केवल स्मृति ॾींदो आहे। ज्ञान ॾियण जी शइ आहे ई कान। ज्ञान का अहिड़ी शइ कान कि ॾेई छॾियोसीं ऐं उद्धार थी वियो। ईअं हुजे त जलेबियुनि जो ज्ञान 70 साल खां पियो थो हले, विरहाईंदियूं आहिनि, ले तू बि ले, तू बि ले, तू बि। कुछ भी कंहिंखे फ़ाइदो कोन थियो आहे, कोई परिवर्तन न। छो त ज्ञान ॾियण जी शइ कान्हे। त गुरुअ जो कमु छा आहे? गुरुअ जो कमु ज्ञान ॾियणु कान्हे, गुरुअ जो कमु यादि कराइण, जेको ऑलरेडी उन में आहे स्टूडेंट में। ॿार जे अंदर कहिड़ी प्रतिभा मौजूद आहे,
पहिरीं छा हिन कयो आहे पिछले जन्म में, उहो बि चेक गुरु कंदो। ऐं तव्हांखे बि तव्हां जे सत्संग में वञो था त तव्हां बि ओॾी महिल शिष्य था थी वञो, त तव्हां बि हर सत्संग जूं ॻाल्हियूं तव्हांजे लाइ कान्हनि। कंहिं ॿिए हंधि वञो न, कॾहिं ऊंचा ज्ञान, ऊंचा बड़ा ज्ञान समझ में नहीं आया, त उहो तव्हांजे लाइ कान्हे। जेको समझ में नहीं आया न, उहो तव्हांजे लाइ हो ई कोन्हे। जेको तव्हांखे समझ में अची वञे, जीअं कमला सां थियो, अलाए घणा साल उते जीवन ॾिनई, हिकु अखर बि उनखे पल्ले कोन पियो, समझ में अचे पियो, दिमाग़ में वेहे पियो, यादि थी पियो वञे, पर हृदय सां टच न पियो थिए। पोइ जॾहिं हिते आई त हिनखे यादि ईंदो वियो, ॼण स्मृति ईअं ई न खुलंदी वई कि हा ही मूंसां मैच करे थी, हीअ ॻाल्हि बि मैच करे थी। त मां कोन ॾिनो, बसि कढियो जेका स्मृति हुननि दॿाए छॾी हुई जलेबिन, मां उहा हटाए करे जेको बाक़ी आहे खुद जो, त गुरु छा कंदो आहे, खुद जो ई माल ॾींदो आहे। इहो उन जो उपकार आहे गुरुअ जो। न त कपटी गुरु त असांजी प्रतिभा दॿाइनि पिया था ऐं मथां भय पिया था विझंदा वञनि, डप पिया था विझनि। न, गुरुअ जो कमु आहे असांजी उहा प्रतिभा ॿाहिरि कढे, असांजो नेचर ॿाहिरि कढे, असांजी स्मृति। गीता ज्ञान चवंदा आहिनि न, गीता का ज्ञान ऊंचा। गीता जो ज्ञान कंहिं ॾिनो सभिनि खां पहिरीं, ऐं कंहिंखे ॾिनो? गीता जो वक्ता केरु? गीता चवण वारो केरु? श्री कृष्ण भगवान। उनखां पहिरीं त ॿियो कोई कोन हो न। ऐं ॿुधण वारो पहिरियों श्रोता केरु? अर्जुन। त सॼी गीता ॿुधाए करे आख़िरीअ में अर्जुन छा चयो? मां तो ॿुधायां न, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा। अर्जुन इहो कोन चयो कि हे केशव अॼु मूंखे ज्ञान मिली वियो, तव्हां मूंखे ॾाढो ज्ञान ॾिनव, ईअं कोन चई अर्जुन। 18 अध्याय ॿुधी करे छा चई? हे केशव तो मुंहिंजी स्मृति प्रगट करे छॾी, मुंहिंजी याददाश्त अॼु वापसि अची वई। त हाणे सम्झी वञिजो, गीता ज्ञान जो केवल इहो ई फल आहे, तव्हांजी याददाश्त पिछले जन्म जी वापसि अची वञे, तव्हांजो स्वभाव प्रकट थी वञे। हाणे उहो स्वभाव सभिनी जो अलॻि अलॻि। इहा बेवकूफ़ी कंदा आहिनि माण्हू कि हमारे सत्संग में आ, देखना सबको ज्ञान हो जाएगा, सब एक जैसे हो जाओगे। न, सभिनि खे परिणाम हिकु जहिड़ो ईंदो ई कोन। सभिनि जे अंदरि अलॻि अलॻि स्मृति भरियल आहे। कंहिंमां कुझु प्रगट थींदो, कंहिंमां कुझु प्रगट थींदो। ऐं इहा ई सुंदरता मञबी कि कंहिं सत्संग में सभई श्रोता हिकु जहिड़ा न हुजण खपनि। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो स्वभाव प्रगट थी अचे ऐं उहो सभिनि जो मिली करे सुंदर वातावरण ठहे। त हिननि जलेबियुनि खे ख़बर ई कान्हे जो सभिनि खे हिकु जहिड़ो ठाहींदियूं आहिनि। सब चवन मेरे को मिल गया। अरे क्या मिल गया? रेखा क्या मिला अपने को? कंहिं मूंखां प्रश्न पुछो कि तव्हां इहो रेखा रेखा चवंदा आहियो, त इहो ॿुधायो जेका पुछे थी उन जो नालो छा आहे? रेखा त उहा आहे, पुछण वारीअ जो नालो छा आहे? उहो त मूंखे ख़बर ई कान्हे। रेखा चवंदी हाँ बोल बोल अपने को वो नीला प्रकाश दिखाए। वो 40 मायूं चवंदियूं नीला प्रकाश दिखा हमको, नहीं भी दिखा तो बोल दिखा। सभिनि खे हिकु जहिड़ो भोंदियूं पियो थियूं ठाहिनि ऐं ख़ुशि थियूं थियनि, छो त ॿाहिरां पियो थो अचे, चिपकायो पियो थो वञे पैकिंग सभिनीनि जी ॿाहिरां। हिकु ॿी ॻाल्हि बि खोज कई आहे कि ॾाढनि जलेबियुनि में या पंथनि में कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि श्रोता जेके बेवजह मुस्कुराईंदा आहिनि, खिलंदा आहिनि, अहो भाव प्रकट कंदा आहिनि, रुअंदा बि आहिनि। तव्हां सोचो था ईअं छो कंदा आहिनि? मां तो ॿुधायां, उहो इन लाइ कंदा आहिनि कि उन्हनि जी वाणी हूंदी आहे जलेबी,
ॿुधण में ॾाढी कठिन, सम्झ में ई न अचे। ॾिसो, तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे, कमला खे का ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त हिन जे चेहरे ते हिकु भाव छलकंदो आहे, नज़र ईंदो आहे, ख़ुशीअ जो, एक्सेप्ट करण जो, मुस्कुराइण जो। त तव्हां मां कॾहिं कंहिंखे लॻंदो हूंदो कि हिन खे ज़रूर सम्झ में अची रहियो आहे, तॾहिं हीअ अहोभाव प्रकट करे थी। पर तव्हां मां कोई ईअं सोचे कि मां बि हिन वांगुरु कयां, भली सम्झ में न अचे, पर करण में छा आहे, हीअ जीअं मुस्कुराए थी, जवाब ॾे थी, अहोभाव करे थी, खिली करे ॻाल्हाए थी, मां बि ईअं कयां त मां हिन जहिड़ी थी वेंदसि। इहो कमु थी रहियो आहे इन्हनि ग्रुपनि में, पंथनि में। हर को पियो थो सोचे कि अगरि मां कूड़ में मुस्कुराईंदसि, खिलंदसि, अहोभाव प्रकट कंदसि त हिननि सभिनि चरियुनि खे लॻंदो कि हिनखे सम्झ में पियो थो अचे। इहा खोज कई आहे। त हाणे तव्हां सम्झी वञो, ही बेवजह छो पियो तूं रुअनि, छो पियो तूं खिलनि। बाबा जी आ गए, रुअण शुरू, बाबा जी ने दर्शन दिया, आहा कितना हमारा धन्य भाग हो गया। त तव्हांखे अगरि धन्यता न लॻे त तव्हां ईअं न सम्झिजो कि तव्हां भाई पुठ ते आहियो। तव्हां ईअं न सम्झिजो कि ॾाढियूं वीचारियूं सिधी सादी मायूं ईअं सम्झंदियूं आहिनि कि मुंहिंजे में का कमी आहे, इन करे मां इहो नथी करे सघां हिन वांगुरु। हिननि वीचारनि, हिननि ई महान आहिनि, हिननि खे कुझु प्रगट थियो आहे तॾहिं एॾो अहोभाव प्रकट थियूं कनि। न, इन्हनि जे झांसे में न अचिजो, बल्कि तव्हां मुस्कुराए करे ॾिसिजो कीअं कमाई कार्टून थी वई आहे, कीअं कमाई पंहिंजो असली रूप छॾे नौटंकी पे थी करे ऐं हसे लोक घर जाए। आसा दीवार में गुरु नानक चयो आहे, रोटीअ कारण पूरे ताल, आप पछाणे धरती नाल। भई के माण्हू अहिड़ा थींदा कलयुग में जेके नाटक अहिड़ो कंदा, नौटंकी अहिड़ियूं कंदा, पंहिंजो पाण खे किराए बि छॾींदा धरतीअ ते। पर समझदार माण्हू छा कंदो, खिलंदो ऐं पंहिंजे घर हली वेंदो। हसे लोक हसे घर जाए, ईअं कुझु आहे। त मां तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधायां, सत्संग तव्हांखे को ज्ञान कोन ॾींदो आहे। हा, अज्ञान मिटाईंदो आहे। जेको कचरो भरिजी चुको अथव, सत्संग उहो हटाईंदो दिमाग़ मां ऐं तव्हांजो मूल स्वभाव प्रकट कंदो। हर कंहिंजो अलॻि अलॻि आहे, पिछली स्मृति, पिछले जन्म जी। इहो बि मूंखे चवणो आहे, हिकु ॻाल्हि ज़रूरी चवणी आहे कि मां जेको चवंदो आहियां हितां, तव्हां हुनजो छा अर्थ कढंदा आहियो, उहो स्पष्ट करणु ज़रूरी आहे। मां अगरि जलेबियुनि जो जिक्र कयां, बुराई कयां, हलो सम्झो के पंथ जी बुराई कयां, के पर्टिकुलर के माण्हूअ जो नालो खणी करे चवां, कमला जो ई जिक्र कयां या ॿिए कंहिंजो कयां, तव्हां ओॾी महिल मां नोट कयो आहे। हाणे तव्हां ओॾी महिल छा सम्झंदा आहियो, मां छो कंदो आहियां? पहिरीं त मां ॿुधायां कि तव्हांखे ओॾी महिल छा करणो आहे। जेॾी महिल मां कंहिं ॿिए जो जिक्र थो कयां, इहो मां कंदो आहियां तव्हांखे शिक्षा ॾियण जे लाइ। कमला जो जिक्र त कयो, पर छाजे लाइ? कि तव्हां कुझु सिखो। अच्छा, मां पर्सनली तव्हांखे कंहिं ॿिए माण्हूअ जी का माइनस पॉइंट ॿुधायां, बुराई ॿुधायां, त छो ॿुधाईंदो आहियां? पंहिंजी ज़ाल जी ॿुधायां, तव्हां न कयो, सम्झी, पर थी छा रहियो आहे ख़बर अथव? माण्हू पियो थो चए, ओहो हो कल्ह सत्संग में हिन कमला जे लाइ कुझु चयो। भेणसा, तूं त सिखी ई कोन, तोखे यादि इहो रहियो कि कमला जे लाइ हिन कुझु चयो। बसि तोखे कमला यादि ऐं भाई साहब यादि। अॼु जलेबियुनि जे लाइ हिन ईअं ॾाढो कुझु चयो। अरे न भाई, मां तुंहिंजे लाइ चयो हो, तोखे सेखारण लाइ। इहा अॼु कन खोले ॿुधी वठो ॻाल्हि, पोइ तव्हां सम्झी वेंदा कि बुराई ऐं विश्लेषण में कहिड़ो फ़र्क़ु आहे।
तव्हां बुराई इन करे सम्झंदा आहियो छो त शिक्षा कोन ग्रहण कंदा आहियो। पोइ कॾहिं कॾहिं तव्हांखे इहो लॻंदो कि हुन सां मुंहिंजी बुराई थो करे, मुंहिंजी बुराई वरी ॿिए कंहिंसां थो करे। न, मां पहिरीं तोखे सेखारियो, हाणे हुनखे बि थो सेखारियां। इहो सम्झो प्लीज़। ईअं न सम्झो कि मां कंहिं ॿिए जी बुराई वठण में मज़ो माणींदो आहियां। तव्हां मुंहिंजे साम्हूं तव्हां वेठा आहियो, हू कोन वेठा आहिनि। समझा? अॼु खां मता चओ कि हाँ हम तो वैसे ही ऐसा ही करते थे, धूड़ ऐसा करते थे। हाणे कजो ईअं। मां जलेबी जो जिक्र कयां या के पंथ जो कयां या अमृत वेले जो कयां त मुंहिंजो निशानो उहे कान्हनि, मुंहिंजे साम्हूं तव्हां आहियो, मूंखे तव्हांखे कुझु चवणो आहे। त हाणे तव्हां सम्झी विया न, या बुराई कान्हे कंहिंजी, तव्हांजे मथां अंदरि हुजे उहा दूर थिए। त सत्संग इहो कमु कंदो आहे, तव्हांजी बुरायूं कढी फिटी कंदो आहे। पोइ जेको बि निकिरे उहो तव्हांजो, तेरा तुझको अर्पण। पोइ उहो कुझु बि थो थी सघे। तव्हांजो जेको निकिरंदो न पिछले जन्म जी स्मृति, कंहिंजी दैवी संपदा निकिरंदी, कंहिंजी आसुरी संपदा बि निकिरंदी। तव्हांखे तयारु रहणु खपे। सुभाणे परीअं मां ॿुधाईंदोमांव कि कहिड़ा माण्हू आहिनि जेके पिछले जन्म में सुठा रहिया हुआ, कहिड़ा माण्हू आहिनि जेके पिछले जन्म में बि दुष्ट रहिया हुआ, कुझु निशानियूं आहिनि। कहिड़ा माण्हू जेके पिछले जन्म में संत हुआ, हिन जन्म में साधारण आहिनि। कुझु लक्षण मां ॿुधाईंदमि। इनखे चइबो आहे विद्या पाइण। ऐं इहो को ॿाहिरां कोन ईंदव, मां वरी चवां, इहे लक्षण ॿाहिरां कोन ईंदव। ही केवल निशानियूं आहिनि जेके आहिनि तव्हां में पिछले जन्म जूं। त पहिरीं त इहो ॿुधंदासीं कि पिछले जन्म में असां केरु हुआसीं, हिकु नंढी सी हिंट मिलंदी। ऐं पोइ ॿुधंदासीं असां सुधार कीअं कयूं अगरि ख़राब आहियूं त राम जहिड़े खे जल्दी विद्या अची वई ऐं ॿियनि खे देर सां विद्या आई। इन जो कारण इहो ई कि पिछले जन्म राम त भगवान ई आहे, त हुन भगवान खे त जल्दी विद्या ईंदी न। पर असां बि त कुझु न कुझु त हुआसीं पिछले जन्म में। उन अनुसार असांखे विद्या जल्दी अची वेंदी। स्कूली शिक्षा न। स्कूल में अगरि तव्हां होशियार हुजो न त सम्झो अध्यात्म में पुठियां हूंदा। ईअं बि थींदो आहे। अगरि स्कूल में तव्हां टॉप ते अचो, जो हू 3 इडियट्स में केरु चतुर हो न, हा, केॾो होशियार हो। सेकंड अची वियो त सॼे कॉलेज खे खणी मथे ते खणी छॾियईं। चई ईअं थी नथो सघे। मां छो रोए पियो, मां सेकंड छो आयो? तो उन्होंने चीज साल पूरे कॉलेज को सर पे उठा दिया है, सेकंड आया है। तो ॾाढनि जी थींदी आहे पढ़ाईअ में होशियार पर दैवी संपत्तिअ में कंगाल। राम के जल्दी अची वई, अल्पकाल विद्या सब आई, गुरु ग्रह पढ़न गए रघुराई। इते असां रखूं था सत्संग के, वरी पोइ ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।